गमट लॻ हमीर जी शाख जे एसटीओ ऐं सर्वेयर ख़िलाफ़ ॻोठाणनि आबादगारनि जो एहतजाज। आबादगारनि जो चवणु आहे त एसटीओ अब्दुल समी शेख ऐं सर्वेयर मुनीर शाहाणी जी मिली भगत सां हमीर जी शाख जी खाटरी जे बहाने रिश्वत न ॾियण तां असांजा फसल तबाह करे छॾिया ऐं सरकारी करोड़नि जा वण क्रेन मशीन खां किराए खपाए छॾिया ऐं 50,000 रिश्वत न ॾियण तां जादू वाहन में स्टाप अॻियां इस्माइल ॼामड़ो जी शाख खां 30 फुट परे अटे जी मशीन जी ठहियल जॻह ड्राहे उन जा 4 गार्डर ऐं टीयर रूफ जूं सिरूं बि खणाए स्टाप ते मुसाफ़िरनि जे लाइ ठहियल मस्जिद जो वॉशरूम ऐं वज़ूखानो ड्राहे पट करे छॾियाई, जॾहिं त रिश्वत ॾियण वारनि जा मस्जिद भरिसां दुकान सही सलामत बीठल आहिनि। एहतजाज कंदड़नि आमिर खोड़ो, अमीर कटबर, वहीद भुट्टो, महताब खोड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बासर सर्वेयर मुनीर शेख जो चवणु आहे त असां इरिगेशन सिंध जे सेक्रेटरी इंजीनियर ऐं बाला ऑफिसरनि खे अपील था करियूं त करप्ट सर्वेयर ऐं एसटीओ गंबट ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।